महीनन का 4 महीनन का 5 महीनन का मुझे पी के अफसर पया कने तमामा खोड़ा बाहर हुंदा जिन्होंने ते नजर रखी हुंदी जिन महसूस कयो हुंदो त ही हमरा मशकूक आहिनि मां समझा थी त ये बनाहिनि ये 5 जे तादाद में आहिनि ये 10 जे तादाद में आहिनि ऐं ये तव्हां जे विच में आहिनि इन्हनि खे सुञाणियो इन्हनि बगावत खोरनि खे सुञाणियो ये जेके दहशतगर्द आहिनि ये जेके बुज़दिल आहिनि इन्हनि खे सुञाणियो जैसी ताईं तव्हीं न सुञाणींदा तैसी ताईं कातिल असांखे नथा मिली सघनि हिकिड़ी सुञाणप में मदद तव्हां करे सघो था ऐं ॿी ॻाल्हि जंहिं घिटीअ में क़तल थियो आहे जंहिं घिटीअ में क़तल थियो आहे उहा थाणे जे साम्हूं आहे ऐं 5 मिंटनि जे मुफ़ासिले ते आहे उहे गोलियुनि जा आवाज़ पुलिस खे ॿुधण में आया आहिनि तव्हीं सोचो त जेके इंसाफ़ फराहम कंदड़ इदारा हूंदा आहिनि त इन वाक़े में सॾे ते छो न आहिनि पहुची सघिया ही जेको क़तल आहे उहो प्री प्लान क़तल आहे ऐं रियासत जो क़तल आहे जेको हैदराबाद में GDA जो धरणो हुयो ऐं रियासत खे ख़बर हुई त पूरी सिंध उन ॾांहुं पई ॾिसे ऐं ध्यानु ओॾांहुं आहे जॾहिं बि क़तल थींदा हुया ऐं हिकिड़ा हादिसा बि थींदा हुया त बाबा खां पुछंदासीं त ही क़ौमी कारकुन मोआ ऐं हेॾा ही हादिसो आहे त उते चिटो चवंदो हुयो त बाबा ही रियासत जी चाल आहे त ही जेके सिंध जा वासी आहिनि सिंध जा शहरी आहिनि उहे लावारिसी मरी वञनि ऐं उहे रोडनि ते हुजनि ऐं उन्हनि जी मालिकी न कई वञे यादि हुजे जेसीं ताईं पंहिंजे कातिलनि जी मालिकी न कंदो तव्हां मां ऐं असां सिंधियुनि जा लाश बेवारिस पिया हूंदा मूंखे फ़ख्रु आहे पंहिंजे पीउ ते त उहो न लावारिस हुयो न ई हुनजो लाश इहे हुयो तव्हीं पूरी सिंध हुन जा वारिस आहियो हुनजो ख़ानदान वारिस आहे असांखे अज़ीम पीउ ते फ़ख्रु आहे पर हिते मां इहा ई ॻाल्हि कंदसि त जेके असांजा रियासती इदारा आहिनि उहे न फ़क़ति नसीराबाद में पिया क़त्लेआम कराइनि उहे पूरे मुल्क में क़त्लेआम पिया कराइनि नसीराबाद वासियुनि सां मां हिकिड़ो इहो ई अर्ज़ु कंदसि त ही जेका रियासत जी गुंडागर्दी आहे उनखे कॾहिं बि क़बूल न कजो पंहिंजे शऊर जे ज़रिए असां सां गॾु बीहंदो ऐं इंसाफ़ लाइ ॻाल्हि कंदो ऐं ॿी ॻाल्हि मां कंदी हलां त CCTV फुटेजिस जेके CCTV फुटेजिस तव्हांखे नज़र पिया अचनि उहे त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मुख़्तसिर आहिनि उहे बि CCTV फुटेजिस आहिनि जंहिंमें हिदायतुल्लाह लोहार खे गोलियूं पयूं वञनि उहे बि CCTV फुटेजिस आहिनि जंहिंमें 125 बाइक जो नंबर आहे हर शइ मौजूद आहे रियासत हिन क़तल खे लिकाए पई रियासत हिन सियासी क़तल खे लिकाए पई ताकि मां हिन सियासी क़तल खे ॿियो को रुख ॾेई जेको ही सिंध जो शऊर आहे जेको नसीराबाद जो शऊर आहे उनखे ख़ामोश करे छॾिया सभई ॿार हथ मथे करे मां तव्हां सभिनि खां वाइदो वठंदसि त जेसीं ताईं मूंसां गॾु बीहंदव जेसीं ताईं मुंहिंजे पीउ जे कातिलनि खे फाही नथी ॾिनी वञे जारी रहंदी उन सां गॾु मां इहो चवंदसि त मां सिंध जे हर उन रैलीअ में वेंदसि सिंध जे हर शहर जी उन रैलीअ में वेंदसि जंहिंमें जी ॻाल्हि कई वेंदी ऐं उहा रैली सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सियासतदाननि जी स्पीचिस लाइ न हूंदी उहा रैली मुंहिंजे पीउ जे इंसाफ़ लाइ हूंदी ऐं हिक हिक चौक ते ऐं अवाम में मिली करे कई वेंदी छो जो जॾहिं बि रैली निकिरंदियूं आहिनि कंहिंखे ख़बर न हूंदी आहे त हीअ रैली छा लाइ पई निकिरे हिन जो मथो ख़राबु आहे ट्रैफिक बंदि कई अथनि मूंखे जेका जिदोजहद आहे उहा असली जिदोजहद खपंदी घर घर घिटी थी सघे तो नसीराबाद जी हर घिटीअ मां मां घुमां हर पाड़े मां मां घुमां जिन खे हिदायतुल्लाह लोहार जो नालो यादि
इंसाफ कयो, इंसाफ कयो। हिदायत लोहार जे खून सां इंसाफ कयो, इंसाफ कयो। हिदायतुल्लाह लोहार जे खून सां इंसाफ कयो, इंसाफ कयो। उन सां गॾोगॾु आउं इहो ऐलान कंदी हलां त रैलीअ जो टाइम साॻियो ई रहंदो 4:30 बजे। रैली जो टाइम साॻियो ई 4:30 बजे रहंदो। गर्ल्स स्कूल टोनारी मोहल्ला खां रैली निकिरंदी। हर शहरी खे मां अर्ज़ु कंदसि, यादि रहे जेसीं ताईं हिदायतुल्लाह लोहार जे कातिलनि खे फांसी नथी अचे तेसीं ताईं गर्ल्स कॉलेज टोनारी मोहल्ला मां हर रोज़ 4:30 बजे रैली निकिरंदी ऐं उहा रैली हित में ख़तमु थींदी। विच में अगरि असीं सम्झूं था त असांखे पंहिंजी जिदोजहद अञा वसी करणु घुरिजे, असां सां नाइंसाफ़ी थी थिए त मां उहो बि कंदसि ऐं पूरी सिंध खे इहो अर्ज़ु कंदसि त पंहिंजे शहरनि में, पंहिंजे शहरनि जे बाईपास में धरना हणो, रैलियूं कढो, पर हिकिड़ी ॻाल्हि कयो, हिदायतुल्लाह लोहार जे खून सां इंसाफ कयो, इंसाफ कयो। ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि त मां तव्हां सभिनी जी थोराइती आहियां। कंहिं बि शहर में कॾहिं बि मूं अहिड़ो हुजूम न आहे ॾिठो जहिड़ो शहीद हिदायतुल्लाह लोहार जे लाइ बीठो आहे। ऐं तव्हां सभिनी जी थोराइती आहियां जेके मुंहिंजे हिन ॾुखे वक़्त में मुंहिंजा भरिजला थी बीठा आहियो ऐं मुंहिंजा भाउर थी बीठा आहियो ऐं उमेद आहे त अॻिते बि कॾहिं न थकिबो ऐं मूंसां गॾु हूंदो।